سانگھڙ में चोटियारी डेम जे तबाह कारनि ख़िलाफ़ ॻोठाणनि आबादगारन पारां मरहलेवार तहरीक जो ऐलान कयो वियो। डेम सबब ज़मीनूं गैराबाद थियण ऐं सिम ऐं कलर में वाद ख़िलाफ़ चोटियारी कंजर्वेशन फोरम ऐं इलाइक़े वासियुनि पारां शुरूआती तौर ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़ान मोहम्मद बुगटी, अली ख़ान मंगरियो, अलीशेर जामरी ॿियनि चयो त सांगड़ में चोटियारियूं डेम ठाहिण वक़्तु सर्वे कराई वई ऐं उहो मनसूबो जोड़ियो वियो त इलाइक़े खे सिम ऐं कलर खां बचाइण लाइ 100 वधीक ट्यूबवेल लॻाया वेंदा ऐं सिम ऐं कलर खां बचाव लाइ उपा वरिता वेंदा। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त डेम ठाहिण जे कुझु अरसे खां पोइ समूरा ट्यूबवेल ख़राब थी विया ऐं डेम जे भरपासे हज़ारें एकड़ सिम ऐं कलर पैदा थी वियो। ये जिम्मेदार लोग हैं जिस बोलते हैं कि जमीन जो ज़राअत है वो रीढ़ की हड्डी, आज इनकी ज़राअत बिल्कुल तबाह हो चुकी है। इन लोगों के लिए कि सिंध गवर्नमेंट से अपील करते हैं कि खुदारा इनकी दादरसाई की जाए और उनके लिए सैम निकाला जाए, फौरी तौर पे निकाला जाए। ये असेंबली किस लिए बनती है? इस आवाम के लिए बनती है ना। यहाँ से वोट ले लेते हैं, उसके बाद 5 साल के बाद इनको पूछते रहिए, ये बिल्कुल तबाह हो चुके हैं। तकरीबन 1000 एकड़न के विच में पानी को बीठल मौजूद है। सिम जो पानी है सीपेज थी नार डैम का निकरी नारे खां टिपी हेठों असांजे बंदनि में आयो ॻोठी चौधारी पानी बीठल है, तबाही थी वई है, न माल बचियो आहे, ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, जेको फसल आहे उहे तबाह थी विया आहिनि। हिन मुताबिक़ त चोटियारी डेम जे तबाह कारनि खे रोकण लाइ क़दम खयां वञनि ऐं बंदि पियल ट्यूबवेल जल्द हलाए सिम ऐं कलर जो ख़ात्मो आंदो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk